कंबर जी सेशन अदालत में सिरन जी भर्ती ते जबरी पोरियो कराईंदड़ मक़ामी वडेरे ख़िलाफ़ ॿुधणी थी। एडिशनल सेशन जज 2 कंबर जी अदालत में दरख़्वास्त ते ॿुधणी थी गुज़री। उमरकोट वासी दरख़्वास्त गुज़ार भांजी बील पंहिंजे वकील इख़्तियार मुगेरी मार्फत अदालत में पेश थियो। दरख़्वास्त गुज़ार जे वकील अदालत में मौक़िफ़ इख़्तियार कयो त वारा जे ॻोठ खरो बिरोई जे वडेरे ग़ुलाम मोहम्मद बिरोई उमरकोट वासियुनि मर्द औरतुनि समेत ॿारड़नि खां जबरी पोरियो कराए रहियो आहे। अदालती हुकुम बाद वारा पुलिस भील बिरादरी जे 19 माण्हुनि खे बाज़ियाब कराए घर उमाणण जो हुकुम जारी करे छॾियो। ॿिए पासे कंबर जे 12 लाड़काणू रोड ते तेज़ रफ़्तार ट्रैक्टर ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो। टक्कर जे नतीजे में मोटरसाइकिल सवार 4 शागिर्द ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि जी सुञाणप ग़ुलाम हैदर, अकील, मुजीबुर रहमान ऐं मोहम्मद हयात जे नालनि सां थी। शहरनि पारां ज़ख़्मियुनि खे DHQ अस्पताल कंबर मुंतक़िल कयो वियो। अस्पताल में ड्यूटी डॉक्टर मौजूदु न हुअण ते ज़ख़्मियुनि खे लाड़काणू अस्पताल रेफर कयो वियो, जॾहिं त ड्राइवर ट्रैक्टर छॾे फरार थी वियो। भिरिया रोड में भिरिया सिटी पुलिस जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ कलोड़ा बिरादरी वासियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जे अॻुवाण कलोड़ा बिरादरी जे फरमान कलोड़ो, नूर मोहम्मद कलोड़ो ऐं ॿियनि ॿुधायो त पुलिस शहर जे मेन चौक तां कलोड़ा बिरादरी जे नौजवान खे खंभण जी कोशिश कई, जेका नाकाम थी वई। जंहिं बाद पुलिस घर ते चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे 11 ॼाणायल ऐं 5 नामालूम माण्हुनि मथां केस दाख़िल कयो आहे। हुननि चयो त असां ग़रीब मिसकीन आहियूं, ख़बर नाहे पुलिस छो असांजे नौजवान जे पोयां पई आहे। पुलिस अलाए कंहिंजी वंगार वेही रही आहे। DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशेरो फिरोज़ खां मुतालबो कयो त पुलिस जी ज़्यादतियुनि खां बचायो वञे। शहदादपुर में बदर टाउन जे वासियुनि पारां बाअसरनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बदर टाउन जे वासी भील बिरादरी जे अॻुवाण करनो भील, मीरो भील ऐं ॿियनि प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे बाअसरनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। भील बिरादरी जे अॻुवाण किरनो भील, मीरो भील ऐं ॿियनि मुज़ाहिरो कंदे शम्स बमरो ऐं आफ्ताब बमरो ख़िलाफ़ इल्ज़ाम हणंदे चयो त बाअसरनि असांजे खाते जा कूड़ा स्टाम्प ठाराए घर ख़ाली कराइण चाहिनि था। घर ख़ाली न करण ते मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ॾिनो वञे।